अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वाइस में भलीकार माया आज़ाद मीरानी। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं कराची जी सिंधी वसंदी बिलाल कॉलोनी में। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिलाल कॉलोनी जेका भुट्टे जे दौर खां ई जेका सिंधी वसंदी आहे उहा क़ाइमु आहे। सैयद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हितां काफ़ी भेरा पंहिंजे दौर में जॾहिं पीपल्स पार्टीअ जा जेके शुरूआती टाइम ते सिंधी वसंदियुनि में जेके गढ़ हुया उन्हनि में बिलाल कॉलोनी जो शुमारु आहे। बिलाल कॉलोनी जी जेका आबादी आहे उहा 5 लख खां वधीक ॿुधाई पई वञे। मिक्स आबादी आहे हिन इलाइक़े में, अक्सरियत हिते सिंधियुनि जी आहे। बिलाल कॉलोनी जी मेन एंट्रेंस वारी बाज़ार ते मौजूदु आहियूं ऐं हितां जूं जेके मसइला मसाइल आहिनि उन जे हवाले सां असां हिते निशानदेही कंदासीं ऐं हितां जे जेके इलाइक़े वासी उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त असां जीअं हिन कॉलोनी में एंटर थिया आहियूं त असांजो जेको इस्तक़बाल कयो आहे उहो हुन कचिरे जे ढेर कयो आहे। हीउ जेको कचिरे जो ढेर आहे ही मेन एंट्रेंस आहे, बिलाल कॉलोनी जी मेन एंट्रेंस आहे। उते ही कचिरे जो ढेर आहे। रोड हितां जा टुटल आहिनि, रस्ता कुझु हिकु मेन रोड आहिनि जेके हींअर कुझु टाइम पहिरियों ई ठहियो आहे, पर हुन सां गॾोगॾु जेके खिटियूं आहिनि उन्हनि जो इहो मसइला मसाइल वधीक आहिनि। खिटियूं टुटल आहिनि, ड्रेनेज जो हिते सिस्टम कान्हे, पीअण जो हिते पाणी कान्हे को। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन पासे ॾांहुं हिते पीअण जी जेका बिलाल कॉलोनी जो वॾो मसइलो आहे ऐं वधि में वधि जेको शुरूआती टाइम खां वठी अॼु ॾींहं ताईं हल न थी सघियो आहे। हीउ मसइलो वधि में वधि जेको आहे उहो आहे पीअण जे पाणी जो। पीअण जो पाणी हिते कान्हे को। हिते पीअण जे पाणी जे लाइ जेको हितां जी मक़ामी हुकूमत आहे, जेका हितां जी बल्दियाती निज़ाम आहे, या हुन सां गॾोगॾु जेका सूबाई हुकूमत आहे, उन अॼु ॾींहं ताईं बिलाल कॉलोनी जे रहवासियुनि खे पीअण जो पाणी फराहम करण में हीउ नाकाम रहिया आहिनि। मुंहिंजे बैक साइड ते तव्हांखे कैमरामैन ॾेखारे सघे त हिते मोटर लॻल आहिनि, जेका परे परे खां कुझु लाइनियूं आहिनि जेके कनेक्शन आहिनि जेके हिकु मख़सूस हिकु चौक ते लॻल आहिनि। हिते पोइ इहे प्राइवेट तौर ते पेट्रोल जेके वाटर जा पंप लॻल आहिनि, वाटर पंप ज़रिए तां पाणी जेको आहे उहो हिकिड़ी लाइनियूं 2 टे जेके अचनि थियूं उतां खणंदा आहिनि ऐं उहो बाक़ाइदा हिते प्रॉपरली इन पाणीअ खे खपाईंदा। पीअण जो पाणी, सफ़ाई सहूलियत कान्हे का हिते। तालीम जी हिते सूरत हाल सफ़ा ख़राबु आहे। जेके सरकारी स्कूल आहिनि उहे हिते तबाही जी हालत में आहिनि। ॿी वॾी ॻाल्हि त बिलाल कॉलोनी में हिन महिल ताईं का बि बेसिक जेका हेल्थ जे हवाले सां जेको सेंटर आहे उहो बि क़ाइमु न आहे। असां हितां जा जेके शहरी हितां जा रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुन खां मालूम कंदासीं त वधीक हिते कहिड़ा मसइला मसाइल आहिनि। असां बिलाल कॉलोनी में मौजूदु आहियूं। हिते जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खां असां मालूम कंदासीं हीअ जेका हिते रोडनि जी सूरत हाल हुई असांखे ॿुधाए छॾी। शुरूआत में बि त टुटल आहिनि। हिन वक़्तु बि असां मुर्तज़ा चौक खां अॻियां मौजूदु आहियूं। हिन रोड जी बि साॻी सूरत हाल आहे। कैमरामैन ॾेखारे सघे हीअ गंदगी आहे, कचिरे जो ढेर लॻो पियो आहे। रोड त आहे कोन, हीअ सिंधी वसंदी आहे ऐं हिनखे भुट्टे साहिब जे दौर खां हीअ वसंदी क़ाइमु आहे। हिन जी का मालिकी न आहे। हुन टाइम खां वठी ॿुधायो पियो वञे त हितां जी जेका इंतिज़ामिया आहे, जेका लोकल जेके हितां जे बॉडीज़ आहिनि, उन में जेके यूसी चेयरमैन आहिनि ऐं टाउन चेयरमैन आहिनि, उनजो तालुक़ु PTI सां आहे। जॾहिं त जेको सूबाई MP या सूबाई हुकूमत आहे उहा PP जे PP हूअं त दावा कंदी आहे, PP हुकूमत पारां कई वेंदी आहे त असां सिंधी वसंदी ऐं सिंधी जेके हिते कराची में रहंदड़ आहिनि असां हुननि जी मालिकी कंदा आहियूं। पर हीअ असां मुसलसल सचल ॻोठ उन सां गॾोगॾु जेके ॿिया मेरान टाउन ऐं ॿियूं जेके सिंधी वसंदियूं ॾेखारियासीं। अॼु बिलाल कॉलोनी में अचण जो मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी वारनि खे उहो ॾेखारे सघूं त हीअ जेको तव्हां दावा था कयो उहा दावा ताईं आहे। हे हितां जे इलाइक़े वासी मौजूदु आहे त छा सूरत हाल आहे हिते रोड रस्तनि जी, पीअण जे पाणीअ जी या ड्रेनेज जी, छा सूरत हाल आहे? भाऊ तक़रीबन असां बचपन हिते गुज़ारियो आहे। ॼाया बि असां हिते आहियूं। हीअ रोड बिल्कुलु ईअं ई ॾिसंदा था अचूं। अॼु ठहंदो, सुभाणे ठहंदो, बिल्कुलु रोड ही कॾहिं बि न ठहियो आहे। न ई असांखे पाणी जी सहूलियत आहे जेको आहे सो कुझु बि न आहे असां वटि। रोड रस्ता तव्हां पाण मीडिया वारा ॾिसो था, हीअ असांजा रोड रस्ता आहिनि। बिल्कुलु असांखे एम्बुलेंस ई हिते नथी अचे। कॉल कयूं था चए त रोड ख़राबु आहे जेको आहे सो बिल्कुलु ही हालत तव्हांजे आॾो आहे जेको आहे असां बिल्कुलु। हीअ त मुंहिंजो बचपन हिते ई गुज़रियो आहे। नंढे इलाइक़ूं खां वठी इहो ई ॿुधंदा थियासीं, अॼु ठहंदो, सुभाणे ठहंदो, जायूं ड्राए था वञनि, वरी बिल्कुलु चुप थी वञे। ख़बर न आहे इहो हले छा सूरत हाल आहे। हिन हवाले सां तव्हां हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके अॻवान आहिनि, उन्हनि ॾे विया आहियो त उन्हनि जो छा चवणु आहे? उन्हनि वटि का दांह खणी विया आहियो? भई काफ़ी दफ़ा विया आहियूं, पाण बि आया आहिनि, पर सूरत हाल इहा ई आहे। अॼु ठहंदो, सुभाणे ठहंदो, असांखे मोटाए था छॾनि। असां वधीक छा चई सघंदासीं? ग़रीब माण्हू अॼुकल्ह ॾिसो था, हेॾी महांगाई थी वई आहे, हर को परेशान लॻो पियो आहे। हिन जे सूरत हाल में गैस कोन्हे, न बिजली सूरत हाल आहे, बिल्कुलु बिजली त आहे ई कोन।
ही नुमाइंदा अलाए किथे आहिनि ख़बर ई न आहे, जेको आहे सो वोट वठण लाइ अचनि था, वोट जो असांखे बाक़ी त इहा ई आहे। तव्हां पूरी आबादी मां तव्हां पुछा कयो, गैस त आहे ई कोन, उन खां अलावा बिजली कलाक अचे थी, 3-3 कलाक हली थी वञे। तालीम जी छा सूरत हाल आहे भला? हिते स्कूल आहिनि या ॿियो हुन सां गॾोगॾु जेको सिहत जे हवाले सां का अस्पताल का डिस्पेंसरी क़ाइमु आहे? न न कुझु बि न आहे असांखे त, बिल्कुलु मूंखे बि तक़रीबन बचो बचो सुञाणे, घिटिन में मां पाण समूरा खपाईंदा, बिल्कुलु सूरत हाल ठुप लॻी पई आहे, कुझु बि न आहे हिते। तव्हां ॿुधाइजो चाचा साईं, छा सूरत हाल आहे हिते? का अस्पताल आहे सरकारी तौर ते या कोई स्कूल आहे जिते तव्हां पंहिंजा ॿार पढ़ाए सघो? बाबा स्कूल आहे पर टीचर कोन्हनि, एजुकेशन निल बटा निल आहे, न ड्रेनेज सिस्टम आहे, न रोड आहिनि, न लाइट आहे, न पाणी आहे। पहिरियों पाणी फर्स्ट क्लास ईंदो, लैंड माफिया वारा पाणीअ जो सौदो कयूं, पाणीअ खे खपायूं वेठा आहिनि। हींअर 200 रुपयो ड्रम थो मिले, ग़रीब माण्हू पंहिंजो पेट पाले, नंढड़ा बचड़ा पढ़ाए, मानी हासिलु करे, या 200 रुपयो पाणीअ ड्रम वारनि खे ॾियनि। सभु मिली भगत टैंकर माफिया वारनि सां मिली सॼो जेको आहे सो निज़ाम दरहम बरहम करे छॾियो अथऊं। इहा असांजी जेका इलाइक़े जी सूरत हाल आहे। तव्हां हालत इहा ॾिसो था, नाला भरिया पिया आहिनि, जॾहिं बरसाति पए थी उथले थो, घरनि में पाणी अंदरि दाख़िल थिए थो, ग़रीब माण्हू वञनि केॾांहुं बाबा? मानी खाइनि कनि, जेको आहे सो हिननि नुमाइंदनि था मुंहुं ॾियनि। इहो मूंखे तव्हां ॿुधाइजो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिते रोड रस्तनि जो बि मसइलो आहे, केतिरो ते रस्ता कान्हनि, स्ट्रीट लाइट कान्हे, को ॾोह जूं वारदातूं, अमन अमान जी सूरत हाल कीअं? साईं हिते गंदगी बेअनि था, ॾोह घणा था थियनि, ऐं हिते जुआ नशो सरियाम थो हले। हिते को कंहिंखे चवण वारो ई कोन्हे, हर को पंहिंजे बसि माल ठाहिण जे चकर में लॻो पियो आहे। सभ खां पहिरियों असां इहो अर्ज़ु कंदासीं त हिते मंशियात ख़तमु कयो वञनि, जुआ जा अॾा ख़तमु कया वञनि, रोड रस्ता ठाराया वञनि, पाणी जीअं पहिरियों ईंदो लेन जो उहे ॾिनो वञे। DC साहब खे बि इहा ई गुज़ारिश आहे, असांजी कमिश्नर खे बि इहा ई गुज़ारिश आहे, CM खे बि इहा ई गुज़ारिश आहे। अलाह को गैरत जा जरासीम खाइनि त को हिन बिलावल जे मथां रहम कनि। इहा 50 साल खां वधीक आबादी बिलावल जी आहे, असांजी बि सॼी ज़िंदगी हिते गुज़री आहे। इहो माहौल आहे, इहा ई हालत आहे। नौजवान नसुल नशे में तबाह थी वियो आहे। मंशियात जे ख़िलाफ़ बि आवाज़ उथारनि, जुआ जे ख़िलाफ़ बि, 2 नंबर कम जे ख़िलाफ़ बि। हा, ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां हितां जे इलाइक़े वासनि जी, मां तव्हांखे हाणे ॿी सूरत हाल ॾेखारे थो वञा त हीअ असांजे पुठिते आहे हिकिड़ो नालो आहे, जेको हितां जो नालो आहे, ॿुधाए पियो त हितां जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो हितां गुज़र थींदो। पर मां तव्हांखे कैमरामैन खे जनम ज़ूम करे ॾेखारे, हिन नाले में हिते इलाइक़े वासी वेठल आहिनि। हिन नाले जी आहे त सफ़ाई कान्हे काई, एतिरो ज़मीन मज़बूत थी वियो आहे त हितां हेठां पाणी जो गुज़रगाह त थी थो वञे, मथां माण्हू वेठा आहिनि, ऐं ही को पको हिकिड़ो पुल ठही वई आहे नाले जी का सूरत हाल ॿुधायो वञे त जेको नालो आहे उहो ॾिसो पियो वञे त हेठां पाणीअ जो आहे, ड्रेनेज जो सिस्टम आहे। ड्रेनेज जो सिस्टम एतिरो मज़बूत थी वियो आहे जो मथां त कचिरो एतिरो जमा थी वियो आहे जो माण्हू वेठा आहिनि, उन सां गॾोगॾु हेठां को पाणीअ जो गुज़र सफ़र थिए थो। ही मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त पुल त आहे, ही सफ़ाई न थियण जे करे इहा सूरत हाल आहे जो हितां जो जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे इंतिहाई तबाह आहे। सफ़ा ड्रेनेज जो त को नालो निशानी कान्हे, हिन नाले ते कोई बीह वञे त बि हेठि कोन वेंदो, छो त हाणे मां ही तव्हांखे ॾेखारे त ही असां नाले में ई मौजूदु आहियूं। हिन टाइम ते हे असां नाले जे मथां मौजूदु आहियूं। PP पारां जेका इहा दावा कई पहिरियों त असां हिते रोड रस्ता ऐं निकासियाब जो सुठो हिकिड़ो निज़ाम आहे, ही निकासियाब जो निज़ाम आहे, असां नाले जे मथां बीठा आहियूं। ऐं ही बाक़ाइदा तौर ते को हितां हेठां पाणी त गुज़र करे थो, पर मथां पकी हिकिड़ी पुल थी वई आहे। हिते जेके वधीक इलाइक़े वासी आहिनि, असां हुते ॿियनि इलाइक़नि जी जेको घिटियूं आहिनि उहे बि विज़िट कंदासीं, ऐं उतां जे जेके रहवासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। पहिरियों जुआऊं उहे फ़िलहालु बंदि थी वियूं आहिनि, बाक़ी हाणे गुटका खुलेआम हलनि था, मंशात खुलेआम हले थी। ईंदे वेंदे राति जो वाड़नि ते हेॾे हेॾे माण्हू वञे थो त उनखे कोई झल पलण वारो कोई कोन्हे, आहे ॾींहं डकैती हे उथे थो। ॿियो अचनि था बाबा छपरा ड्राइव, असां नाला साफ़ु कंदासीं, नालो हिन महिल ताईं सफ़ा नथो थिए, उहो छा थो थिए, पाणी वापसि घरनि में थो हले। हाणे हेॾे गलीअ में बि तव्हां वेंदो, पाणी खुलम खुला ॿाहिरि रोडनि ते थो हली वञे, उहो पंहिंजी मदद पाण आवाम करे थो, बाक़ी उन्हनि कोई अचनि था पुलनि वारो थोरो कचिरो खणी ॾेखारींदा असां सभु नाला साफ़ु करे आहियूं, पर हिन महिल ताईं कुझु बि नथो थिए। जेको बि करनि था अचनि था भत्ता वठी हलिया था वञनि, राति जो हिते अचनि था हीरोनी वेठा आहिनि, उन्हनि खां पैसा वठनि था, फुरनि था, हलिया वञनि था, बाक़ी उन्हनि खे पाबंदी ऐं कोई एक्शन नथा करे सघनि।
चूंडियल नुमाइंदनि ॾे तव्हां विया आहियो, हितां जा जेके MP आहे या हितां जो कोई टाउन चेयरमैन आहे उन्हनि जो? कोई अचे ई नथो, होॾे वञ त मिले नथो कोई चए थो इस्लामाबाद वियल आहे, कोई चए थो काॾे वियल आहे। इन जे बारे में कोई अचे त उन सां माण्हू मिले न, मुलाक़ात करे। हमेशह हूंदो आहे UCA जो हे हो उन सां मुलाक़ात करे, कोई मिले ई नथो त छा उन सां मुलाक़ात करे। तव्हां ॿुधाइजो इलाइक़े जा कहिड़ा मसइला आहिनि, पीअण जे पाणी जी छा सूरत हाल आहे, रोड त आहिनि ई कान? असांजे इलाइक़े इहा ॻाल्हि आहे, रोड आहे ई कान, बाक़ी तव्हां नाला फाटा पिया आहिनि, न पाणी जे पीअण जी सहूलियत आहे, न बिजली जी लोड शेडिंग आहे। सुबुह जो अचे थी घंटो हले थी, 2 बजे वरी अचे थी, 2 बजे अचे थी, वरी 3 बजे वञे थी, वरी सॼो ॾींहुं गर्मी में। ॿियो गर्मी जी मौसम आहे, गर्माश हर हिकु माण्हू बीमार पियो आहे। जंहिंखे चवंदा तव्हां बिजली चाहे, हर को चए त बिजली हणो ऐं वापदार आहे फिरी अचनि था, जेको कुंडी हणे थो हुनजी लाहनि था, कटनि था। छा असांजे पाकिस्तान जी हुकूमत आहे? दादा छा सूरत हाल आहे, गैस कान्हे इलाइक़े में, काठियूं पिया वठी वञूं? सर गैस त कान्हे, पर बिजली बि सॼो ॾींहुं असां वटि कान्हे। असां जनरल ज़ाल कॾहिं दौरा कोन्हे वसिया, कॾहिं हे रोड ई न ठहियो, न नाले जी सफ़ाई थी। असां सिंधियुनि जो इलाइक़ो जेको आहे लावारसो इलाइक़ो आहे, कोई धणी साईं जी न हुजे। अच्छा, इन हवाले सां हितां जे चूंडियल नुमाइंदनि ॾे विया आहियो कॾहिं त असांजा रोड रस्ता ठहनि, पीअण जे पाणी जी छा सूरत हाल? असांजे जेके पाणी लाइन आहे उहा खपाए पठाण खे ॾेई छॾियूं, रशीद कबूल वारनि। असांजे हुसैन चौक ते लाइन लॻल आहे। बिलाल कॉलोनी वॾो पुराणो शहर आहे। बिलाल कॉलोनी लखनि जी तइदाद में आहे। न हिते जेको आहे सम्झो स्कूल जी सहूलियत आहे, न गैस जी सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे, न बिजली जी सहूलियत आहे। ऐं जेको आहे हिते जेको आहे तालीम जो त नालो निशान ई कोन्हे। हिते तालीम जो नालो निशान न आहे। तव्हां ॾिसो त हे सॼो तव्हां विज़िट कयो, बुधी आए ॾींहुं जेको आहे डकैती, आए ॾींहुं बताखोरी, ग़रीबनि जो जीअण जंजाल आहे हिते। अच्छा, ताज़ो तव्हांजो पाण हिते सियासी पार्टी सां वाबस्तगी आहे, पावर शो ॾेखारियो फर्स्ट लीग वारनि हिते, तव्हां भला इन लाइ को किरदारु अदा कयो आहे त हुकूमती दुर खे मजबूर कयो जे हितां जो की कमकार कनि? साईं इन सिलसिले में असां जेको आहे पंहिंजी क़यादत खे घुरायोसीं, हिते जलसो कयोसीं वॾे पैमाने ते। जेको आहे बिलाल कॉलोनी वॾो साथ ॾिनो असांजो। अवाम मजबूर आहे, अवाम वीचारो छा करे, त मथों जी जेका क़यादत आहे, हुकूमत जेका वेठी आहे, उन्हनि त जेको आहे ॾिसो था जेको आहे जुआऊं बि हलनि थियूं, सटा बि हलनि था, मंशात बि हले थी। हिते वॾो ज़ुल्म आहे हिन बिलाल कॉलोनी सां। हे अबोज माण्हू आहिनि असांजा सिंधी मारवाड़ा जेके आहिनि, हिते जेको आहे वीचारा लावारस लॻा पिया आहिनि। इन करे असां जेको आहे पंहिंजी क़यादत खे मथों जेको आहे घुरायोसीं ऐं जेको आहे हिते जलसो करायोसीं। तव्हां यकीन कयो हज़ारे माण्हू निकिता। वाहिद जेको आहे सम्झो फंक्शन लीग आहे हिते, उन पहिरियां जलसो कयो आहे हिते। पुराणियूं हिते जमायतूं आहिनि, PTI बि आहे, उन खां अलावा नून लीग बि आहे, PP बि आहे, सभु आहिनि, पर हिननि अवाम जे लाइ कुझु कोन कयो। असां हिन टाइम मौजूदु आहियूं मेन बिलाल कॉलोनी जो मुर्ज़ा चौक आहे। ऐं हितां जी जेका सूरत हाल आहे उन बाबति हितां जो मक़ामी सहाफ़ी आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उन खां मालूम कंदासीं त बाबा हितां जी छा सूरत हाल आहे। ज़ुल्फ़िकार साहिबु ॿुधाइजो, तव्हां हितां जी सहाफ़त बि कयो था, हिते वक़्तनि ब वक़्तु रिपोर्टिंग बि कंदा वञो, छा सूरत हाल आहे बिलाल कॉलोनी? सर पहिरियों त हितां जी मां तव्हांखे थोरी हिस्ट्री ॿुधायां त हीअ बिलाल कॉलोनी भुट्टे साहिब जे ज़ोर जी अॾियल आहे ऐं वॾी क़दीम कॉलोनी आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिते जेके बि असांजा चूंडियल नुमाइंदा आया आहिनि, उन्हनि अॼु ॾींहुं ताईं माना जेके बुनियादी मसाइल आहिनि हितां मण्हुनि जा, हितां जे रहवासियुनि जा, उहे हल करे न सघिया आहिनि। वोट जे टाइम ते त उहे अचनि था, पंहिंजो जेको आहे सो जलसा जुलूस वाइदा वफ़ा सभु मतिलबु कनि था पिया, लेकिन उहे वाइदा हिननि जा वफ़ा नथा थियनि। अॼु बि तव्हां जीअं काफ़ी शयूं ॾिसी आहियो त माना हिते इहो ज़ुल्म लॻो पियो आहे त हिते हाणे हिन दफ़े जेको आहे सो टाउन चेयरमैन शाह फैसल जो आहे, PTI जो आहे, UC चेयरमैन बि तक़रीबन उन्हनि जा आहिनि ऐं उन्हनि कुझु पंहिंजनि इलाइक़नि में थोरो घणो कमु घिटियुनि में करायो आहे। लेकिन मेन असांजी जेका हीअ मुर्तज़ा चौक ऐं बिलाल कॉलोनी थी वई आहे, हिकु गुलशन लतीफ़ आहे, पोइ हिते उन्हनि टके जो बि कमु न करायो। अॼु बि हिते न गैस जी सहूलियत आहे, न बिजली जी सहूलियत आहे, न हिकु मिठे पाणी जी का सहूलियत आहे। सो असां बि जेको आहे पंहिंजे अख़बारनि में, पंहिंजी मीडिया जे ज़रिए मेयर कराची खे ऐं जेके वसवार आहिनि उन्हनि खे दाऊं ॾींदा आहिया आहियूं, माण्हुनि जी शिकायतूं ॿुधाईंदा आहियूं त बाबा हिननि जूं जेको आहे बुनियादी मसइला हल कयो, पर लॻे मुश्किल थो नथो थिए। हाणे हीअ रोड ॿुधायां त हीअ रोड जेको आहे कागज़नि में कंप्लीट थियल आहे 2-3 दफ़ा,
लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे हिकिड़ो ट्रेक ठही वियो आहे ऐं ॿियो ट्रेक अञा ताईं न आहे ठहियो। हितां जी सभु मज़दूर तबिको आहे पंहिंजे जेको आहे सो रोज़ी रोटी जे लाइ हूंदा आहिनि, त हू वीचारा पोइ हिननि एहतिजाजनि जे करे या हिननि मसइलनि जे करे निकिरंदा घटि आहिनि। पर जेके मोज़ीन आहिनि हितां जा उहे कई दफ़ा जेको आहे सो दरख़्वास्तूं ॾेई चुका आहिनि आला अमलदारनि खे, पर उन ते अमल कोन थियो आहे। अच्छा, ही रोड पाणी ऐं ॿियूं बेसिक सहूलियतुनि सां गॾोगॾु अमन अमन जी छा सूरत हाल आहे हिते? भला छो जो स्ट्रीट लाइट बि न आहिनि, रोड आहे का त स्ट्रीट लाइट न हूंदी, अमन अमान की सूरत हाल कीअं था ॾिसो? सर अमन अमान जी सूरत हाल बि उहा ख़ासि मतिलबु मुतमिन करण जहिड़ी न आहे। हाणे कल्ह बि हिकिड़ो जेको आहे सो ज़िया कॉलोनी जे तरफ़ां वेंदो जेको यूनिवर्सिटी जो छोकिरो, उनखे फोरन जेको आहे सो खुर करण दौरान जेको आहे ज़ख़्मी करे छॾियो आहे। सो अमन अमान जी हालति एतिरी मतिलबु मुतमिन वारी न आहे, पर पहिरियां खां सम्झो त 50% कुझु सही आहे। लेकिन उनजे बावजूद बि हिते जेके आहिनि सो 2 नंबर धंधा, मंशियात थी वई, उन खां अलावा काफ़ी अहिड़ा धंधा आहिनि जेके हिते हलनि था पिया, ऐं उन्हनि जी सरपरस्ती अवां बि जर्नलिस्ट हो, असांखे बि ख़बर आहे उहे केरु कंदा आहिनि, ऐं उन्हनि जी सरपरस्ती उहे माण्हू कनि था। उन्हनि जी बीट वग़ैरह उन्हनि जी जेका आहे सो मुक़ररु थियल आहे ऐं हू ॾेई रहिया आहिनि। जी इहा ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां हितां जे रहवासियुनि जी ॿुधी, तुंहिंजे मक़ामी सहाफ़ी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। ही जेका बिलाल कॉलोनी आहे सिंधी वसंदी आहे हिते, अक्सर जेका आबादी आहे उहा सिंधियुनि जी आहे। जेतोणीकि हितां जे इलाइक़े वासियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, बुनियादी सहूलियतूं त हिते आहिनि ई कान। बुनियादी सहूलियतूं न हुजण त पंहिंजे माना खोट पंहिंजी जॻह ते, पर हिते आहिनि ई कान। गॾोगॾु जेके हितां जा इलाइक़े वासी आहे उन्हनि जो इहो मुतालबो त चूंडियल नुमाइंदा हिते वोट वठणु ईंदा आहिनि, वोट वठण खां पोइ कॾहिं उहे ज़ाहिर न थींदा आहिनि। रोड रस्तो हिते कान्हे को, तालीम जी सूरत हाल हिते कान्हे, स्कूल आहिनि पर उते मास्तर कान्हनि, गॾोगॾु जेको हिते बेसिक की का डिस्पेंसरी कान्हे जो को एमरजेंसी बेस थिए हितां जो को ग़रीब गुरबो पोरियत जंहिंजे को घर में को मसइलो थिए या को एमरजेंसी बेस थिए हू उन तरफ़ हली सघनि। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए हंध सां गॾु अवां सां मिलंदासीं। अला भाई।